इन हवाले सां असां लाइन ते मौजूद आहे आदिलपुर मां माजिद कलवड़ जी। माजिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, सिंध जे ॿियनि शहरनि जी आदिलपुर शहर में भी निजी स्कूल तोड़े सरकारी स्कूलनि पारां पाकिस्तान फ़ौज जे हक़ में रैली कढी वई आहे ऐं पाकिस्तान फ़ौज जे हक़ में नारेबाज़ी कई वई आहे ऐं भारत ख़िलाफ़ भी सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। इन मौक़े ते स्कूल जे अॻुवान उस्ताद अशोक कुमार, सदाम हुसैन कलवड़, अब्दुल कुदूस कलवड़ ऐं ॿियनि जो चवणो हो त भारत अगबराई करे पाकिस्तान जे बॉर्डरनि ते बमबारी कई आहे ऐं ड्रोन हमला करे पई, जेका नाक़ाबिले बर्दाश्त आहिनि ऐं मज़मत जोॻे अमल आहे। हिननि चयो त भारत ख़िलाफ़ पाकिस्तान आर्मी सां असां गॾु आहियूं। इन मौक़े ते शागिर्द ॿिनि ख़िताब करे चयो त मोदी सरकार जी ज़रूरत ते पाक फ़ौज भरपूर जवाबु ॾिनो आहे, जंहिंखां पोइ मोदी सरकार जो होश हिमाए वेठी आहे। इंडिया ख़िलाफ़ भरपूर जवाबी कार्रवाई जो अमल जारी आहे, जारी रहंदो। असीं पंहिंजे शहरनि जो प्लान कंदासीं। असांजो बचो पाकिस्तान ऐं पाकिस्तान आर्मी सां गॾु आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी माजिद कलवड़ तफ़सील ॾियण लाइ। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में भारतीय जारियत ख़िलाफ़ ऐं पाक फ़ौज सां यकजहती लाइ रैली